नंढनि खां थोरो जेकॾहिं पुछिजे ईद ईद त ज़ाहिर आहे हिननि जी ख़ुशी। रोहल खां पुछूं था, रोहल कीअं ईद जे ॾींहुं छा एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि? केॾी महिल उथंदा आहियो, छा खाईंदा पीअंदा आहियो, केॾां वेंदा आहियो? दोस्तनि सां घुमण वेंदो आहियां ईद जे ॾींहुं। सवेर उथी वेंदा आहियो, नमाज़ वग़ैरह पढ़ंदा आहियो? नमाज़ पढ़ंदो। छा हूंदो आहे ज़हन में त तयार बि थी वियो हाणे त अम्मी ख़र्ची ॾे या अबू ख़र्ची ॾे, या ख़र्ची जी केतिरी ज़हन में हूंदी आहे? केतिरा पैसा हुजनि जो मां निकिरां ॿाहिरि, छा छा शयूं वठां, किथे किथे वञूं? 4000 एटलीस्ट एतिरा हुजनि। उहे 4000 मिली वेंदा आहिनि? मिली वेंदा आहिनि। मालदार पार्टी मालदार पार्टी न केतिरी देर में खपाए वठंदो आहे पैसा? मतिलबु मुंहिंजो भाउ ईंदो आहे, उहो हिनखे पैसा ॾींदो आहे, ॻोठ वेंदा आहिनि त वॾी फैमिली आहे न। अच्छा अच्छा, चीज़ल खां पुछूं था। चीज़ल, तव्हां ॿुधायो, जेॾी महिल सुबुह जो उथंदा आहियो न त केतिरी देर में तयार थी वठंदा आहियो? जल्दी तयार थी वेंदा आहियूं, थोरी देरि त लॻंदी आहे। ज़हन में छा हूंदो आहे त केॾां वञिजे, जल्दी जल्दी ॿाहिरि निकिरिजे, दोस्तनि ॾांहुं वञिजे या नानी ॾांहुं वञिजे, ॾाॾीअ घर वञिजे, केॾां वञिजे, छा हूंदो आहे ज़हन में? बसि उते ई हुजूं घर। बसि हा उते ई हुजूं। ॿाहिरि मज़ो न आहे? ॿाहिरि मज़ो न आहे, कंहिंजे घर ई सही आहे, घर ई सही आहे। अच्छा, ॿियो खाइण में छा पसंदि हूंदो आहे त अम्मी छा ठाहे असां खाऊं? जेको बि ठहे सही आहे, वञण लाइ सही आहे। ईअं न कर, कुझु ॿुधायो, कुझु पसंदि हूंदो? ख़ासि पसंदि छा हूंदी खाइण में? ख़ासि पसंदि इलाही शयूं हुननि मां डिसाइड कयां। हा ॿुधायो, जेके घर में न मिलंदियूं आहिनि या जंहिंजे लाइ ॿाहिरि माण्हू घर में जेके न मिलंदियूं आहिनि त पोइ चिकन आहे, मच्छी आहे, न हेॾा हिकिड़ा ॿिया मसाला आहिनि हिकिड़ा तमामु। साहिर खां पुछंदा हुआसीं, साहिब तव्हां जो ॿुधायो त सुबुह जो हूंदो आहे, केॾी महिल उथंदा आहियो ऐं ज़हन में छा हूंदो आहे त जल्दी जल्दी तयार थी वठां ऐं ख़र्ची मिले, ॿाहिरि वञा, छा हूंदो आहे ज़हन में? हिकिड़ो त ॿिए ॾींहुं जॾहिं ईद हूंदी आहे उन राति जो असां थोरो देरि सां सुम्हंदा आहियूं ऐं छा थींदो आहे जो सुबुह जो वरी जल्दी उथण जो जेको हूंदो आहे त सुबुह जॾहिं उथंदा पिया आहियूं त सफ़ा दिलि ई कान चवंदो आहे त ईद बि ॾिसी वेंदो, सुम्हो थोरो। पर पोइ हाणे कपिड़ा वपिड़ा पाड़ा हूंदा आहिनि, हाणे ईद आहे त पाड़े ई पवंदा ज़बरदस्त। त 10-11 ताईं तयार थी असां वेही रहंदा आहियूं। पोइ बाबा सां कचहरी थोरी, ऐं पोइ थोरो डिस्कस थींदो आहे त राति जो किथे हलूं ऐं प्लान करे सदियुनि जे वधीक जे जॻह खे मिलंदो त केरु किथे वञूं असां, ऐं पूरो प्लान करे पोइ राति ॾींहं जो एतिरो न थींदो आहे। ॾींहं जो हा नानीअ घर वेंदा आहियूं ऐं दादा जे घर थी ईंदा आहियूं, पर जेको मतिलबु घुमण वञे सभु मिली उहो असां राति जो घणो करे वेंदा आहियूं। ऐं ॾींहं जो महिमान ईंदा रहंदा आहिनि त ॾींहुं गुज़री ईंदो आहे बसि। ख़र्ची घणी ॾींदा अथव? ख़र्ची त जीअं वेंदा आहियूं त पहिरीं ॻाल्हि बाबा कंदो ई ख़र्ची जी आहे, त पोइ बाबा सभिनी खे विराए ॾींदो आहे, पर मतिलबु असां ॿिन्ही खे मुंहिंजी भेण ज़ारीन आहे जेकी, हू मतिलबु नोट ते केतिरो लिखियल आहे हू कान सम्झंदी, बट घणा नोट आहिनि हू सम्झंदी आहे। त हुनखे खुले में सॼा ॾेड़ा पवंदा आहिनि। अॼु बाबा खां असांखे ॾेई ख़र्ची वठी ॾियो, असांजी बची वई न। जोश खां पुछूं था। जोश तव्हां ॿुधायो? सरबाज़ खां था पुछूं। सरबाज़ तव्हां ॿुधायो त केॾी महिल उथंदा आहियो सुबुह जो? असां सुबुह जो उथी वेंदा आहियूं 10 या 10:30, पोइ तयार थी 11 या 11:30 ताईं वेही रहंदा आहियूं। पोइ वरी जॾहिं बाबा उथंदो आहे त कचहरी वचहरी कंदा आहियूं, पोइ वरी थोरो मतिलबु जेको खाधो ठहियो हूंदो आहे थोरो खाईंदा आहियूं। छा छा ठहियल हूंदो आहे? मूंखे सही तरह यादि कान्हे, कॾहिं मतिलबु छा नूडल्स हूंदा आहिनि, कॾहिं मतिलबु बिरयानी हूंदी आहे, अहिड़ी का शइ ठहियल हूंदी आहे, पोइ खाईंदा आहियूं। पोइ वरी छा भई महिमान ईंदा आहिनि हुननि सां कुझु कचहरी कंदा आहियूं, पोइ वरी छा बस सॼो ॾींहुं ईअं ई गुज़री वेंदो आहे। ॻोठ जी दिलि चवंदी आहे हीअ जेके ॿार आहिनि तव्हांजा असांजा दाणी शहर वारा, हिननि खे हीअ जेके रिवायती जेके खाधा ठहनि पिया न उनखां वधीक हिननि खे KFC ऐं पिज़्ज़ा इन्हनि में दिलचस्पी हूंदी आहे न, उहे वधीक वणंदा आहिनि न? हा उहे वधीक वणंदा आहिनि। साहिर जी फरमाइश इहा हूंदी आहे त बिरयानी हुजे हर वक़्तु। अच्छा, ईद न जी साहिर जी जॾहिं जॾहिं घर में बिरयानी हूंदी तॾहिं तॾहिं साहिर जी ईद हूंदी आहे, ऐं हिकिड़ी जंबो पेप्सी हुजे ज़रूरु। सरबाज़ खां पुछूं था। सरबाज़ तव्हां जोश खां, सॉरी जोश तो ॿुधाए।
जसु ॿियो केॾी महिल उथंदा आहियो? केॾी महिल उथंदा आहियूं? जल्दी उथी वेंदा आहियो? छा सॼो छा कंदा आहियूं? सुबह जो उथी त कंप्यूटर हलाईंदा कंप्यूटर कंप्यूटर इते ई ॾियो। वाह वाह हीअ त कंप्यूटर छा हलाईंदो आहीं? गेम कहिड़ी गेम्स? स्पाइडरमैन। बाक़ी ॿारनि खे गेमूं सां दिलचस्पी ॾाढी आहे। रिदम खां था पुछूं, रिदम तव्हां असांखे ॿुधायो, ईद जे ॾींहुं उथंदा आहियो, सवेर उथंदा आहियो, देरि सां उथंदा आहियो, तयार थी वठंदा आहियो, पोइ केॾांहुं दिलि छा चवंदी आहे? ॻोठ वञूं, अबू सां गॾु ॻोठ वञूं, अम्मी सां गॾु नानी जे घर वञूं, केॾांहुं वञूं, छा हूंदो आहे ज़हन में? ॿुधायो अखियूं बंदि थी करे छॾियां तव्हां ॿुधायो। न हूअं आइस्क्रीम खाइण या पिज़्ज़ा ते या KFC ते ईअं मूड हूंदो आहे त वञिजे, पोइ केॾांहुं वेंदा आहियो? बस में वाइट रोटी हूंदा आहियूं ख़र्ची घणी मिलंदी आहे तव्हांखे? 2000 या 2000 उन ॾींहुं खपाए छॾींदा आहियो या रखंदा आहियो कुझु त रखंदा आहियो, पोइ हुन मां छा वठंदा आहियो? सदोरी धीअ मुंहिंजी संभाले रखंदी आहे, आस्ते आस्ते शयूं पंहिंजूं वठंदी आहे, एंजॉय कंदी आहे पंहिंजी ख़र्ची। बाक़ी चीज़ल ऐं रोयल हर चओ फिनिश। रोल भलो माण्हू आहे, हिनखे दावतूं कंदो आहे दोस्तनि जूं, ऐं सुठी ॻाल्हि आहे न यार। बाबा खे हथ छूट आहे। हिनजी जेको आहे थोरो मां हिन ॻाल्हि ते कावड़ करे मां चवंदो आहियां, मुंहिंजो यार हीअ जेके कंजूस थी वञे हा त पोइ छा करियूं हाणे? माण्हूअ खे सखी हुजणु खपे, खाराइणु पीआरणु खपे दोस्तनि खे, ॿियो छा उहो सुठी ॻाल्हि हूंदी आहे न। अच्छा मां चए थी त कंजूस वणनि में था लॻनि त उन्हनि खे रोज़ ॿ टे ॾिजनि ऐं खणी वञनि रोज़, त ईअं बि न थियणु घुरिजे, हिकिड़ी लिमिट्स हुअणु घुरिजनि, हर शइ जी लिमिट्स। जेके असां ॿिन्ही वटि कोन्हे अच्छा तव्हां रोल हर शइ में लिमिट कान्हे तव्हां ॿिन्ही वटि। न कुझु शयुनि में मतिलबु असीं त सम्झूं था त इहा लिमिट आहे, पर इरम जे ख़्याल में त हीअ लिमिट खां ॿाहिरि आहिनि। हाणे असांजो त हाणे ॻोठ राज दोस्त सिंध, मुंहिंजे ख़्याल में इहो जेको हसन ॻाल्हि पियो करे, इहो वरी बि हिकिड़ो रूरल ऐं अर्बन बैकग्राउंड जो टकराव आहे। माना जेके असीं ॻोठनि जा रहियल आहियूं, ऐं असां या तव्हां सभु ॿियूं जेके सनम जो वक़्तु शहर में घणो गुज़रियो आहे, इरम जो गुज़रियो आहे, त शहर में माण्हू थोरो वधीक समझदार, थोरो वधीक वेल प्लैन्ड, थोरो वधीक वेल कैलकुलेटेड हूंदो आहे। त हाणे मथे हफ़्ते हड़ताल थियणी आहे त हुनखां अॻु में अटो वठी रखी अचे, हालात ख़राब पिया थियनि त पेट्रोल जनरेटर लाइ रखी अचे, ॻोठ जो माण्हू चवंदो आहे काठियूं वण मां वढे खणी ईंदुसि, पर हड़ताल थी त मुंहिंजी सर ते कहिड़ो असरु पवंदो? तंहिंजे करे उहो जेको आहे क्राइसिस में सर्वाइव करण लाइ शहरी माण्हू थोरी रिथाबंदी थो करे, ऐं ॻोठाणो माण्हू तवक्कल थो करे, ऐं उन तवक्कल जे करे सुर वियो पियो आहे पंहिंजो सभु। असां इन ॻाल्हि खे थोरो ॿारहाड़ी ऐं शहर में जेका ख़ुशी सेलिब्रेट थिए थी उन में फ़र्क़ु रहे थो छा? माण्हू जी होप साॻी हुजे थी? ज़ाहिर ॿहिराड़ी ऐं शहर जे सॼे माहौल में फ़र्क़ु आहे, पर आउं सम्झां थो त ॿहिराड़ीअ जा माण्हू जेके आहिनि उहो वधीक ख़ुशियूं सेलिब्रेट कंदा आहिनि। ख़ासि तौर ते ईद त ॿ ईदूं त हिकिड़ियूं मख़सूस टाइम ते उहे अचनि थियूं, उहे ॾियारा आहिनि, पर उन खां वधीक जेका सेलिब्रेशन ॻोठनि में आहे उहा हिते जेके मेला लॻंदा आहिनि मक़ामी तरह सां, मिसाल असांजे ॻोठ उहे ईद जे ॾींहंनि ते लॻंदा उहे ईद जे ॾींहं ते न लॻंदा आहिनि, उन जा पंहिंजा ॾियारा हूंदा आहिनि। पर आउं सम्झां थो यार ईद खां वधीक असांजे ॻोठ जो जेको मेलो आहे मेलो वधीक ख़ुशि हूंदो आहे, उहो वधीक मेले जी वधीक तयारी कंदा आहिनि माण्हू, न रुॻो असांजो ॻोठ पर उनजे पसगिरदाई में घटि में घटि 20-25-30 ॻोठ जेके हूंदा आहिनि, नवां कपिड़ा वठणु, हारी ज़मीनदार, ॿियो उनजी 3 ॾींहंनि जी जेका सेलिब्रेशन उनजी आहे, ॻाइणु वॼाइणु, ऐं इहो ई पिया मूं चयो त माण्हू ख़ुशीअ खे या उन ॾींहं खे मल्हाए कीअं थो, उनखे सेलिब्रेट कीअं थो करे। तव्हां माना उन में केतिरो माण्हू फ्री आहे, ॻाए पियो, नचे पियो, ख़ुशि पियो थिए, माना मुख़्तलिफ़ हिकिड़ियूं एक्टिविटीज़ आहिनि उहे। इतफ़ाक़ सां ईद जो ज़िक्र आहे, पर हूअं जेका हसन ॻाल्हि पियो करे त मेला ॻोठ जा ऐं औरतुनि लाइ वरी शादियुनि जा काज, उहे शादियुनि जे काज ते औरतूं ख़ासि तौर ते भाउ जी शादी आहे, पंहिंजी शादी न हुजे त अज़ाब थी पियो, पंहिंजी जेकॾहिं ॻोठ में जीअं कंहिं चरे सौट सां ऐं अंधे मंडे पुफाट सां कराए छॾियूंसि कंहिं पढ़ियल लिखियल सम्झू छोकिरी जी, त हुनजो त सिर विञाए छॾियूं, उहा त ॾुख में हूंदी। पर जेकॾहिं पसंदि जी शादी आहे त पोइ त ॿी ॻाल्हि आहे, जेका असुल हक़ीक़त कोन थी थिए असांजे ॻोठनि में। पर पंहिंजे भाउ जी सौट जी मारोट जी शादी आहे, उन में औरत छोकिरी जेको इंजॉय थी करे ऐं मर्द जेको मेलनि में इंजॉय था कनि,
उहो उनजो उहा ख़ुशी- तक़ाबुल नथो थी सघे ईद सां। अच्छा हा। उहा वधीक सही, सही, तव्हां ॾिठो हूंदो न त एतिरा मिसाल तौर तव्हां जेके बि ॾियारा मलाइबान हिकिड़ा त ख़ासि माना ॻोठनि मंझि या असां वटि दरगाहूं आहिनि साईं लतीफ़ जी आहे, सेवण जो मेलो आहे, सावण फ़क़ीर जो मेलो आहे, उत्तर सिंध में मेला आहिनि ऐं उन मंझि गेम्स बि थींदियूं रिवायती मलाखड़ो थिए थो, घोड़नि जी डोड़ थिए थी, ढगनि जी डोड़ थिए थी, राग थिए थो, सूफ़ियाना राग बि थिए थो, मॉडर्न क़िस्म जा ही जेके हाणे जदीद दौर जा इहे रागी आहिनि उहे बि अचनि था। इवन माण्हुनि जी थोरी त घणी उन में- मुआशी एक्टिविटी ऐं रोज़गार जो बि ज़रियो थो हुजे। उहो बि हुजे थो, इन करे माण्हुनि खे इलाही वधीक- मेलनि ते बिज़नेस वापार उहो बि थिए थो। मुंहिंजे घर में इरम बि ईअं आहे, इरम जो मिज़ाज ईअं त को घणो वञी शादियुनि में जेको आहे हला गुला कजे माना मर्दुम बेज़ार आहिनि भई। इस्तेमालु कयो हूअं जनरली ईअं थींदो आहे त वाक़ई हुन में वधीक सेलिब्रेट कंदियूं आहिनि औरतूं, पर इत्तेफ़ाक़ सां इरम बि जेका आहे न ॾाढो बेज़ार न न जॾहिं असां मिलूं था त उहो त टाइम तुंहिंजी हालत तव्हांजो घर वारियूं भला शादियुनि खे एंजॉय कंदियूं आहिनि? असांजूं घर वारियूं चवंदियूं आहिनि त अलाह करे तव्हां 12 महीना ॿाहिरि हुजो। चवंदुसि त रशीद न, उहो चवंदुसि तुंहिंजूं घर वारियूं। हालांकि 5-7 शादियूं आहिनि। यासीं तव्हांजी वॾी महिरबानी, सनम तव्हांजी महिरबानी, अजीरम तव्हांजी महिरबानी, साईं तव्हांजी महिरबानी, तव्हां विद फैमिली ऐं पंहिंजनि ख़ूबसूरत ॿारनि सां गॾु अॼु असांजे प्रोग्राम में आयो। नाज़रीन, असां कोशिशि कईसीं त ईद जे हिन मौक़े ते, ख़ुशियुनि जे मौक़े ते जेके असांजा सीनियर सियासतदान आहिनि ऐं शाइर आहिनि, अदीब आहिनि, उन्हनि सां तव्हांखे ॻाल्हि ॿोल करायूं ऐं हुननि जा ख़्याल तव्हां ताईं पहुचायूं त ख़ुशियूं छा आहिनि ऐं ख़ुशियूं कीअं सेलिब्रेट थियनि थियूं, हू पाण कीअं ख़ुशियूं मल्हाइनि था, इवन सॼी सोसाइटी जेके ख़ुशियुनि जे हिन मरहले ते कीअं ख़ुशियूं मल्हाए थी। ईंदड़ प्रोग्राम में कंहिं नए मौज़ूअ सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। इजाज़त ॾींदा।